न्यूज़ त मुल्क जे 6 ज़िलनि जी माहौलियाती नमूननि में पोलियो वायरस हुअण जी तस्दीक थी वई आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। खैरपुर, टंडो अलाया, टंडो मोहम्मद खान ऐं लकी मरवत जा माहौलियाती नमूना पोलियो पॉज़िटिव करार ॾिना विया। माहौलियाती नमूननि में वाइल्ड पोलियो वायरस 1 हुअण जी तस्दीक थी आहे। टंडो अलाया, खैरपुर ऐं टंडो मोहम्मद खान जे सेवरेज में पहिरियां बि पोलियो वायरस निकिरी चुको आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। 2024 दौरान सॼे मुल्क में पोलियो जा 73 केस ज़ाहिर थी चुका आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कयूं पिया। मुल्क जे 6 ज़िलनि जे माहौलियाती नमूननि में पोलियो वायरस हुअण जी तस्दीक थी वई आहे। खैरपुर, टंडो अलाया, टंडो मोहम्मद खान ऐं लकी मरवत जा माहौलियाती नमूना पोलियो पॉज़िटिव करार ॾिना विया। आगाह कयूं पिया कि अहम ख़बर जे हवाले सां माहौलियाती नमूननि में वाइल्ड पोलियो वायरस 1 हुअण जी तस्दीक थी आहे। टंडो अलाया, खैरपुर ऐं टंडो मोहम्मद खान जे सेवरेज में पहिरियां बि पोलियो वायरस निकिरी चुको आहे। 2024 दौरान सॼे मुल्क में पोलियो जा 73 केस ज़ाहिर थी चुका आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कयूं पिया। मुल्क जे 6 ज़िलनि जे माहौलियाती नमूननि में पोलियो वायरस हुअण जी तस्दीक थी वई आहे। खैरपुर, टंडो अलाया, टंडो मोहम्मद खान ऐं लकी मरवत जा माहौलियाती नमूना पोलियो पॉज़िटिव करार ॾिना विया आहिनि। माहौलियाती नमूननि में वाइल्ड पोलियो वायरस 1 हुअण जी तस्दीक थी वई आहे। टंडो अलाया, खैरपुर ऐं टंडो मोहम्मद खान जी सेवरेज में पहिरियां बि पोलियो वायरस निकिरी चुको आहे। 2024 दौरान सॼे मुल्क में पोलियो जा 73 केस ज़ाहिर थी चुका आहिनि।